بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. فضائل الأعمال पंजी हो हिसो फ़ज़ाइलुल अमाल पंजी हो हिसो जीअं त मुख़्तसर दोस्तनि खे असीं कुझु नबी करीम जो ऐं अल्लाह ताला जे क़ुर जो आयतूं आणींदा आहियूं जंहिंमें असांखे थोरो अमल हुजे तमामु घणो सवाबु मिले। त हीउ जेको आहे बिकुल मुमिनिन व मुमिनतिन हसना, इहो मौज़ू फ़ज़ाइलुल अमाल जो अॼु जेको आहे जेको असां थोरो अमल कयूं ऐं असांखे सवाबु तमामु घणो मिले। इहो कहिड़ो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो फ़ज़ाइल अमाल मां इहो आहे, क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इस्तग़फ़र लिलमुमिनीन वलमुमिनात कुतिब अल्लाहु लहु बिकुल्लि मुमिनिन व मुमिनतिन हसना, रवाहु तबरानी व हसनहुल अलबानी। नबी करीम सल्लल्लाहु असांजे हबीब जो फरमान आहे। असांजे हबीब जे जंहिं क़ौल अचे त इंसान अदब एहतराम सां पंहिंजे दिलि में दाख़िल करे ॿुधे, सिर्फ़ु कननि सां न। छो जो हीउ केरु आहे? असांजो नबी करीम आहे जेको असां इन खां सवाइ जानवर हुआसीं, असां माण्हू थियासीं। इहो चए थो त जेको बि इंसान जेॾीमहिल बि केॾी दुआ पढ़े, इहा इस्तग़फ़ार पढ़े त मोमिन ऐं मोमिनात जे लाइ सभिनी जे लाइ मग़फ़िरत फ़रमाए। बिकुल इस्तग़फ़र अलमुमिनीन वलमुमिनात कतब अल्लाहु बिकुल मुमिनिन, जेॾीमहिल बि इस्तग़फ़ार पढ़ी त चओ अल्लाह ताला अल्लाहुम्मा अग़फ़िर लिलमुस्लिमीन वलमुस्लिमात वलमुमिनीन वलमुमिनात अलअहया मिनहुम वल अमवात। त इहो हर इस्तग़फ़ार हर मोमिन हर मुस्लमान जे लाइ थी वेंदो जेके जहिड़ा ऐं जेके मरी विया। ॾिसो केॾे लखे अरब हूंदा, त इन्हनि जे हर इंसान जी तोखे उन जी भलाई तोखे लिखी मिलंदी। फ़मा अजमल अन यदउल इंसान बिल मग़फ़िरा, कीअं न इंसान हर मुस्लमान जे लाइ दुआ घुरे ऐं पंहिंजे उन मोमिननि जे लाइ घुरे। उन्हनि में उन्हनि जा माइट मिट सोट चाचा ॾाॾा परॾाॾा सभिनी उन में शामिलु थी था वञनि। ॾिसो नूह अलैहिस्सलाम जेॾीमहिल दुआ घुरंदो हो त क़ुर में असांखे चए थो रब्बी अग़फ़िर ली वलिवालिदैय वलिमन दख़ल बैती मुमिनन वलमुमिनीन वलमुमिनात, सूरत नूह। उहो बि नबी हो, ॾिसो उलुल अज़्म मां जेको नबी हो चए थो त अल्लाहुम्मा रब्बि अग़फ़िर ली, अल्लाह ताला मूंखे माफ़ु कर, वलिवालिदैय वालिदैन खे, वलिमन दख़ल बैती ऐं जेके मुंहिंजे घर में आहिनि ऐं अचनि था, वलिलमुमिनीन वलमुमिनात, हर मोमिन ऐं मोमिननि जे लाइ अल्लाह ताला उहो मग़फ़िरत थो घुरे। वरी ॿी जॻह ते अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंमें चए थो रब्बना अग़फ़िर ली वलिवालिदैय वलमुमिनीन व यौम यक़ूमुल हिसाब। इब्राहिम अलैहिस्सलाम 41 आयत सूरत इब्राहिम में चए थो अल्लाह ताला मूंखे माफ़ु कर ऐं मुंहिंजे वालिदैन खे, वलमुमिनीन वलमुमिनात यौम यक़ूमुल हिसाब। हर मुस्लमान जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो घुरे। वरी ॿी जॻह ते ॾिसो चए थो त अल्लाह ताला यानी उन्हनि जी फ़ज़ाइल थो यादि करे, जेके मुस्लमान जेके मोमिन हूंदा उहे छा चवंदा पंहिंजे दुआ में, वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना अग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। इहा सूरत अल हश्र में 10 आयत में। त इहो ॾिसो न अल्लाह साईं छा थो चए त मोमिन उहे आहिनि जेके ईमान वारा पहिरियां जेके हुआ, उहे छा चई आहे, यक़ूलून लिबअदिहिम रब्बना अग़फ़िर लना, असांखे अल्लाह ताला माफ़ु कर, वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना, जेके असां खां अॻ में मोमिन हुआ उन्हनि खे बि माफ़ु कर, सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन, ऐं असांजे दिलि में उन्हनि जे लाइ कावड़ जा, उन्हनि जे लाइ हसद जा, उन्हनि जे लाइ यानी हसद कावड़ सभु कढी छॾ जेके अॻियां असां खां मोमिन हुआ। ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम, अल्लाह ताला तू रहम वारो आहीं। ॾिसो न इहे मोमिननि जी सिफ़त अल्लाह ज़िक्र कई आहे। हाणे असांखे इन ते कहिड़ो अमल करिणो खपे त असां जेॾीमहिल बि तूं हींअर पंहिंजे लाइ दुआ थो घुरी त चवंदे त अल्लाह ताला मूंखे माफ़ु कर, अल्लाह से मुंहिंजे वालिदैन खे माफ़ु कर, मुंहिंजे औलाद खे, मुंहिंजे नंढनि वॾनि खे, मुंहिंजे वॾनि खे, जेके चाचा आहिनि मामा आहिनि सभिनि खे माफ़ु कर। त इन खां इहा इंसान दुआ यादि करे छॾे, उहा दुआ हिकिड़ी सवली आहे तमामु, जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असांखे, त इहो असांखे यादि करे छॾियो। अल्लाहुम्मा अग़फ़िर लिलमुस्लिमीन वलमुस्लिमात वलमुमिनीन वलमुमिनात अलअहया मिनहुम वल अमवात। इहा दुआ सवली आहे ऐं इंसान पढ़े, हर निमाज़ खां पोइ पढ़ी सघे, या फजर मग़रिब जो पढ़े, त हर मोमिन हर मुस्लमान उन में तुंहिंजा वालिदैन, तुंहिंजा ज़ात वारा, तुंहिंजा माइट, तुंहिंजा ॻोठ वारा, तुंहिंजा शहर पर जेके बि मुस्लमान सॼी दुनिया में आहिनि उन में शामिलु थी वेंदा। दुआ सवली, अल्लाहुम्मा अग़फ़िर लिलमुस्लिमीन वलमुस्लिमात वलमुमिनीन वलमुमिनात अलअहया मिनहुम वल अमवात। दुआ इहा सवली आहे, पर ॾिसो न घणा मुस्लमान हूंदा दुनिया में, हींअर जेके आहिनि 2 अरब आहिनि, ऐं असांखां अॻ में जेके केतिरा नबी करीम खां वठी हींअर ताईं केतिरा, इहे सभिनी जे लाइ बि तूं उन्हनि जे लाइ दुआ घुरी।
सभिनी जे लाइ हुननि जे लाइ दुआ घुरी ऐं उन्हनि जे लाइ मग़फ़िरत फरमाई त इहो अलाह ताला नबी करीम असांजो हबीब फरमाए थो त तुंहिंजे लाइ हिकिड़ी भलाई हिकिड़ी उन्हनि जे लाइ जेके बि मुस्लमान मोमिन हा उन्हनि जे हिकिड़ो जेके मरी विया जेके अलाए केतिरनि साल खां अॻु में के 700-800 साल जा 1000 साल जा 1400 साल उन्हनि जे हिकिड़े उन्हनि खे दवा तुंहिंजी पहुचंदी ऐं तोखे हिकिड़ी भलाई मिलंदी। यानी जे ईअं सम्झो हींअर त 20 अरब खनि माण्हू मरी विया हुजनि या केतिरा बि हुजनि अलाह खे ख़बर आहे त तूं जेॾीमहिल इहा दुआ पढ़ंदी त अल्लाहुम मग़फ़िर मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात अल अहया मिनहुम वल अमवात बिरहमतिक या अरहमर राहिमीन। जे इहा तूं दुआ पढ़ंदे त तोखे एतिरियूं भलायूं मिलंदियूं ऐं 2 मिंटनि में बि दुआ कान थी थिए अञा सफ़ा इन खां यानी अल्लाह ताला केॾो न करीम आहे नबी करीम असांखे हीअ फ़ज़ाइल अमाल असां इहो तॾहिं सिखूं था जेके शयूं असांखे नबी करीम चयो आहे त चयो ऐं कयो त सवलो आहे इन में सवाबु मिलंदो त असांखे इहो करिणो खपे। 16 अमल आहिनि ऐं सवाबु तमामु घणो। असां अहिड़े टाइम में हो जो केर बि फ़ारिग़ कोन्हे केर बि वांदो कोन्हे जो वेही किताब खोले या दुआ पढ़े या दौर करे या फ़ज़ाइल अमाल ॻोल्हे त असां ही सवलियूं शयूं जेके असांखे हबीब फरमायो आहे इहो त यादि करे सघंदासीं। अल्लाहुम मग़फ़िर लिल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात अल अहया मिनहुम वल अमवात। इन में तूं बि अची वेंदे तुंहिंजा वालिदैन बि अची वेंदा तव्हांजो अहल औलाद बि अची विया तुंहिंजी धीअरूं पुट बि अची विया चाचा बि अची विया मामा बि अची विया पुफाट बि अची विया मासियूं बि अची वियूं तुंहिंजे पाड़े वारा जेके मुल्क में आहिनि जेके मरी बि विया जेके ज़िंदा बि आहिनि सभु इन में शामिल थी था वञनि। सवलो कमु आहे अजर अज़ीम आहे इंसान इहो सदाईं इन ते ताक़ीद करे ऐं इन खे न विसारे ही जेको आहे हिकिड़ी गनीमत आहे सवलो जे न केरु चवे त सवलो शिकार आहे हीअ अचु हिन में हीउ कमु कयूं त असांखे हेतिरो पैसो मिलंदो हेतिरी सी कमाई मिलंदी त तूं चवंदे वारो कर त हीअ आख़िरत जी कमाई आहे जेकी आख़िरत ॾे अॼु सुभाणे असांखे हलणो आहे। ॾिसो था माण्हू मौत कीअं ओचितो ओचितो माण्हू खे खणंदो थो वञे छा तोखे मूंखे थोरे छॾींदो इहो बि केॾीमहिल असांजो बि वारो ईंदो असां बि इन खट ते सुम्हंदासीं असां बि इन मौत मां गिलास मां पीअंदासीं। सो अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।